जी इन वक्त असी कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूद आहियूं जिते नाज़िया सोलंकी जो वालिद ऐं वालदा मेमन अस्पताल ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। 9 ॾींहं अॻु नाज़िया सोलंकी जो मोटरसाइकिल ते एक्सीडेंट थी पियो, जंहिंखां पोइ संदसि भाउ मेमन अस्पताल वठी वियो, जिते मेमन अस्पताल इंतिज़ामिया पारां हुननि खां 5 लख रुपया घुरिया। पैसा न ॾियण ते हुननि नंढीअ जो इलाजु न कयो, जंहिंखां पोइ हू जेको आहे त फ़ौत थी वई। हिन वक़्तु उनजा वालिद ऐं वालदा असां सां मौजूद आहिनि, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी डिमांड इहा आहे त जिन इदारनि हिननि खे लाइसेंस ॾिनो आहे उहे ई इन जो चार्जशीट कनि, इन्हनि जो लाइसेंस रद्द कनि, इन्हनि जी अस्पताल सील करे हिननि ते खून जी FIR कटे ऐं पोइ हिननि ते केस लाया वञनि। जेको बि अदालत फ़ैसिलो कंदी असांखे मंज़ूरु आहे। असांजो मुतालबो इहो आहे, कंहिं बि क़िस्म जो राब्तो न आहे, न सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां राब्तो आहे, न हेल्थ मिनिस्टरनि जे तरफ़ां, न हेल्थ काउंसिल जे तरफ़ां, कंहिं बि क़िस्म जी माना असां सां कोई बि राब्ते में न आहे। ॼण असां हिन मुल्क जा माण्हू ई न आहियूं। थे उन्हनि खे न जेल विया न कुझु विया, हुनजो ईअं बसि खून लुड़ी वियो। मुंहिंजी धीउ जवान जो शादी हुननि जी तयारु हुई, हुनखे कुझु बि न आहे। सरकारु आहे किथे, कुझु बि असां नथी करे, न को फ़ोन न कुझु। हिते कलाकूं वेठा आहियूं, होॾे वेठासीं, कुझु बि कोन, कंहिंजी न फ़ोन न कुझु। मुंहिंजी धीउ खे इंसाफ़ मिले, इंसाफ़ मिले मुंहिंजी धीउ खे। जी नाज़िया सोलंकी जे वालिद ऐं वालदा जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त काल्ह खां हू हिते एहतजाज करे रहिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं चूंडियल नुमाइंदो वटि लड़ी न आयो। हिननि जो इहो चवणु आहे त जेसिताईं मेमन अस्पताल इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी तेसिताईं संदन एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिन सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।